अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो तव्हां सिंध के सूरत हाल खां वाक़िफ़ आहियो। दोस्तों, एक कोरोना माण्हुनि खे तबाह करे छॾियो। ॿी हिन माकड़, तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ माकड़ कीअं फसलनि खे खाई निस्त नाबूद करे रही आहे। हिकु त सिंध जे हारीअ खे वणनि जा ॿिज ख़राब लॻा, जंहिं करे बार बार रोंबा करणा पिया या वरी हर लॻाए वरी वराए सराए रोंबा करणा पिया। ये माकड़ सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि ज़िलनि में तबाहियूं ॿारे ॾिनियूं आहिनि। जेकॾहिं वक़्त ते हिन माकड़ जो हल न ॻोल्हियो वियो त नुक़सान जो काथो कोई भी कोन थो लॻाए सघे त केतिरी तबाही थींदी, केतिरा फसल जान थींदा, केतिरा नुक़सान थींदा। हिकु त फसल असांजे इलाइक़े में अधु त फुटाना आहिनि, अधु एराज़ी गिराबाद लॻी पई आहे हींअर ताईं, जंहिंजे करे वरी जेको आहे सो हर ज़मीनुनि खे हराए ऐं वरी जेको आहे सो ॿियो फसल कायो वियो आहे। वरी जेकॾहिं कुझु फसल बचा आहिनि वणनि जा या भाॼियुनि जा या जंतर जा या ॿी का सब्ज़ी वग़ैरह आहे, ॾिसो सब्ज़ीअ ते साई तूर भिंडी इन्हनि खे खाई निस्त नाबूद करे छॾियो आहे माकड़। जेकॾहिं वक़्त ते हिन जो हल न ॻोल्हियो वियो त केतिरी तबाही आणे सघे थी। इन नुक़सान जो कोई भी काथो नथो लॻाए सघे। जेकॾहिं दोस्तों असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आहे त महिरबानी करे वीडियो खे शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, जीअं इन खां वधीक असां तव्हां लाइ वीडियो खणी अचूं। हिन माकड़ असांजे इलाइक़े में तमामु घणी तबाही मचाए ॾिनी आहे। ॾिसो भिंडियुनि जा फसल वणनि खे तबाह करे साई तुर खे